शक्ल सजदे दी जाए हो बहो थी के हाय वो उठ दी कंडते दिते सजदे ओन दी माए रोण वारो अल्लाह जी कायनात में आज़ानो नमाज़ो अहिड़ियूं गुज़रियूं आहिनि जिनखे शिया क़ौम क़बर तो ई न भुलाईंदी रोवण वारो पहिरीं आज़ान 19 रमज़ान कूफे जी मस्जिद हुई अली मौला नमाज़ी हुयो इब्ने मुल्जिम जी ज़रब हुई साइण ज़ैनब कूफे में मेहमान रोवण वारो अली मौला धियूं गुज़ारियूं घुरायूं ओही ईद मां धीअनि सां गॾु कया रोवारे इहा ॻाल्हि थी लेकिन मुसलमाननि हो अली मौला खे धीअनि सां ईद गॾु करणु न ॾिनी हाय हुसैन रोवण वारो इन मौला जी हिकु धीअ जंहिंजो नालो उम्मे कुलसूम न पुट जी औलाद न धीअ जी औलाद रोवण वारो इहो आख़िरी रोज़ो अली मौला इन बे औलाद धीअ जे घर गुज़ारियो इफ्तारी भी कई सेरी भी कई फजर जे नमाज़ जो टाइम थियो धीअ खे गल सां लाए पेशानी ते बोसो ॾेई चवे थो कुलसूम धी हाणे त बाबे ते राज़ी ओ कुलसूम धी हाणे बाबे खे वञण ॾे चवे थी बाबा काॾे वेंदो चवे थो अॼु तुंहिंजे बाबे जो आज़ान खे इंतज़ार निमाज़ खे इंतज़ार कातिल खे इंतज़ार इन धीअ त दौजा ॿधी चवे थी बाबा अॼु मुंहिंजी दिलि थी चवे तूं घर खां ॿाहिरि न वञे ओ बाबा के पुट खे चओ उहो आज़ान ॾे बाबा हनफिया खे चओ उहो आज़ान ॾे बाबा हसन खे चओ उहो आज़ान ॾे बाबा अब्बास खे चओ उहो आज़ान ॾे अली मौला धीअ खे गल सां लाए पेशानी ते बोसो ॾेई रोई रोई चवे थो ॿारनि जा आज़ान रोज़ ॿुधंदी अॼु बाबे जो आख़िरी आज़ान ॿुधे ओ वरी बाबे जो आज़ान ॿुधण में नहीं हाय हुसैन मैं ताए तयादा हो रमज़ान दे अमान महीने विचो ओ थिया अमन तबा ज़ैनब दा ओ ई कोफ़ी लो गिदे मशवरे ते थिया कतल बाबा ज़ैनब दा हो जिथा रही शहज़ादी उठ पत्थर जले ते मसमूम अजब ज़ैनब दा हो रही रोण वाली ॻाल्हि तई आहे न हो रही बोलदी ना ले शराबी दे